जीअं त तहलके कलोई जे ॻोठ खुईमुरा में थर जो मशहूरु हमीर जोगी ॻोठ खुईमुरा में पियो थो, जॾहिं त नाले वारो मशहूरु जोगी हमीर जोगी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे ॻोठ जे नंढड़नि वॾड़नि ॿारनि खे झुमाए छॾियो। जॾहिं त हुन ॿिए तरफ़ नामोर मशहूरु जोगी जो चवणो त असां सां हिन फ़न सां पिणु दिलि आहे। थर में मुख़्तलिफ़ जोगी त आहिनि, पर जंहिंमें नाले वारो हमीर जोगी बि हिकु आहे। ऐं हमीर जोगी ॿुधायो त आऊं कोट अरबा मीर मोहम्मद में पुण वेठल आहियां ऐं मूंखे थर जा माण्हू लाड़ पट काछो या माण्हू पुण फ़न जे लाइ मुज़ाहिरो लाइ घुराईंदा आहिनि। पर ॿिए तरफ़ असां वटि जेको ग़रीब माण्हू जंहिंखे नांग खखे वेंदो आहे, उन लाइ असां भरपूर नमूने सां कोशिशि करे उन मरीज़ खे सिहतयाब करे छॾींदा आहियूं। ऐं ॿिए तरफ़ नाले वारे मशहूरु जोगी हमीर जोगी इहो ॿुधायो त असां जॾहिं नांग झलींदा आहियूं त नांग जे कंध मां हथु विझी नांग जा ॾंद पुण चिमटे सां कटे छॾींदा आहियूं ऐं पोइ नांग कंहिंखे खखे नथो सघे। हिन जो चवणु हो त थरपारकर में ख़ासि तौर ते कारो नांग पुण मौजूदु हूंदो आहे, पर जॾहिं त कारो नांग हर कंहिं शख़्स खे खखण जी कोशिशि न कंदो आहे। जेकॾहिं कंहिं बि शख़्स उन नांग जी छेड़छाड़ कई त कारो नांग उन खे खखे वेंदो आहे। रिपोर्टर सूफ़ी मोहम्मद हसन नोड़ियो, कलोई। वधीक मालूमात लाइ विज़िट कयो फेसबुक पेज SR न्यूज़ पाकिस्तान।